नसीराबाद में मुबैना पुलिस मुकाबले बाद रुपोश जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवण आहे त नसीराबाद वारे रोड ते पुलिस जो फोरन सां मुकाबलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ बाद आइणनि मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल इमाम बख्श वाहूचियो खे जख्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। इहा अहम ख़बर नासरवा सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में मुबैना पुलिस मुकाबले बाद रुपोश जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा कई वई आहे। ॿुधायूं पिया पुलिस जो चवण आहे त नसीराबाद वारे रोड ते पुलिस जो फोरन सां मुकाबलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ बाद अरिड़हनि मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल इमाम बख्श वाहूचियो खे ज़ख़्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रवा सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में मुबैना पुलिस मुकाबले बाद रुपोश जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जी रिपोर्टर अलाह बख्श कुरैशी खां। अलाह बख्श कुरैशी, छा तफ़सील आहिनि पुलिस मुकाबले जे हवाले सां? रात देर सां पुलिस जो मुबैना मुकाबलो थियो आहे नसीराबाद वारे रोड ते समशाख जे लॻ जिते नसीराबाद पुलिस मामूल मूजिब एसएचओ में अब्दुरोही टीम सां गश्त ते वञी रहियो हो त 3 खां 4 फुरू जेके फुरज इरादे सां बीठल हुआ उन्हनि सां मुकाबलो थियो आहे, जंहिंजे नतीजे में मुख़्तलिफ़ अरिड़हनि केसनि में घुर्बल हिकिड़ो जवाबदार आहे इमाम बख्श उर्फ इमाम वाहूचियो, जेको गिरफ़्तार थियो आहे ज़ख़्मी हालत में। हुनखे गोली लॻी आहे। उन वटां हिकिड़ो रिपीटर बग़ैर लाइसेंस वारो ऐं कुझु कारतूस बरामद थिया आहिनि। हिन जा जेके 3 खां 4 ॿिया साथी हुआ उहे फरार थियण में कामयाब थिया आहिनि। पुलिस जो चवण आहे त हुननि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन हली रहियो आहे। हीउ जवाबदार आहे जेको मुख़्तलिफ़ अरिड़हनि केसनि में जंहिंमें फुर धाड़ा पुलिस मुक़ाबलनि जा केस आहिनि ऐं क़त्ल जा केस हिन ते दाख़िल आहिनि, जिन में पुलिस खे घुर्बल हो ऐं राति हिन वाक़िए में ही ज़ख़्मी हालत में पुलिस वटि गिरफ़्तार थियो आहे। जी, वॾी महिरबानी अलाह बख्श कुरैशी अपडेट करण लाइ।